लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नाम्यारे सहाफ़ी जनाब सुहेल सांगी साहब सां जारी आहे। सुहेल साहब, वक़्फ़े खां अवल पाण ॻाल्हायोसीं पए त अवां ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे हवाले सां पहिरियों ॻाल्हियूं कंहिं कयूं, जाम साहब या प्रोफेसर जमाल नक़वी? मुंहिंजो ख़्यालु आहे जेका ॻाल्हि कई उहा छगन कई, क़ौमी किताब घर जे मैनेजर, मतिलबु असीं त हुनखे पार्टी इंचार्ज या फ्रंट इंचार्ज जो हुओ, हुनखे मैनेजर त नथा चऊं। ऐं हुन खां पोइ प्रोफेसर चई त मतिलबु बाक़ी त ज़ाहिर आहे आउं उनजे ज़ेर असर इन सोशलिस्ट व्यूज़ जे इन ते आयुसि, उहो जाम जे करे आयुसि। मार्क्सिज़म जेका मूं पढ़ी या पार्टी जूं इहे सभु शयूं, उहे कुझु छगन खां, ॿियो प्रोफेसर खां। बल्कि मार्क्सिज़म पढ़ाइण में जेको जंहिंखे आउं जे चवां त भई मुंहिंजो टीचर आहे, उहो प्रोफेसर हो। हाणे तव्हांजी ज़ाती तालीम किथे पहुती? ज़ाती तालीम इंटर पास करे वरिती, BA जो शायदि इम्तिहान ॾिनो आहे। ऐं BA प्राइवेट था ॾियो यूनिवर्सिटी में? प्राइवेट। अच्छा। त उहो थियो ऐं इलेक्शन थी, इलेक्शन जा नतीजा आया ऐं बंगाल में पंहिंजी संगत जेका आहे सा नतीजा मञण खां इनकार कयो ऐं बंगालियुनि चयोसि भाउ हाणे कीअं थींदो, जहिड़ो थियो पोइ फ़ौजी ऑपरेशन शुरू थियो। पोइ इन मतिलबु जेको मुंहिंजे बाक़ी त हाणे ज़ाहिर आहे तमामु वॾो उहो आहे, उहो थियो त जाम बयानु मज़मत जो ॾिनो, जंहिंजा पंफलेट पोस्टर बि ठाहिया विया, मीडिया खे बि ॾिनो वियो त भई इन जेको फ़ौजी ऑपरेशन आहे इन जी मज़मत था करियूं ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़ासि तरह सां हिन पार्ट वारे खे चए भई बंगालियुनि खे बचाइनि। हिकिड़ो ॾाढो बोल्ड क़िस्म जो बयानु। फ़ौजी ऑपरेशन जी मज़मत ऐं बंगालियुनि खे बचाइण लाइ बाक़ी पाकिस्तान पंहिंजो किरदारु अदा करे, अपील। ठीकु। त उहो BBC ते पोइ नशर थियो, ॿी मीडिया में बि थियो हूंदो। त इहो जो कयूं त पोइ जाम अंडरग्राउंड थी वियो। त अंडरग्राउंड थी वियो त पोइ हुन में हाणे जाम सां जेको माण्हू राब्ते में रहे, उनजो कोरियर थी रहे या ॿियूं सभु शयूं, उनजूं ज़रूरतूं मूवमेंट, त उन लाइ पार्टी मूंखे चयो भई तूं हाणे दुकानदारी छॾ। ओके। दुकानदारी खां बेज़ार बि हुउसि मां, उन ते 2-3 दफ़ा मूं इहा ॻाल्हि रखी त यार ही छा, वो प्रोफेसर खे चवंदो यार क्या बनियागिरी कर रहे हैं, मुंहिंजो इसका क्या कुछ हो रहा है तो वो उसका कोई रिजल्ट आउटपुट तो आए ना, कुछ तो नज़र आए ना। हम बैठे हैं वो ये किताब चाहिए, वो चाहिए तो उन ख़ैर सम्झाईंदो भई इन जो कीअं इम्पैक्ट पवे थो, ॾाढो सिलो आहे वग़ैरह वग़ैरह, मिसाल आहे हो। पर आउं हुउसि त यार मूंखे आउं थकी पियो आहियां। पाण केसि ताईं प्रोफेसर रहियो कॉलेज में? यार एग्ज़ैक्ट मतिलबु मुंहिंजो अंदाज़ो आहे त जॾहिं बंगला जाम अंडरग्राउंड थियो तॾहिं प्रोफेसर हुते हो, उनखां पोइ आयो आहे कराची। त प्रोफेसर जी नामाचारी कम्युनिस्ट जे हवाले सां न हुई छा, जो सरकारी नौकरी बि कंदो? न हुई। अच्छा। हा, भई कम्युनिस्ट लीडर जे तौर ते जेके माण्हू तॾहिं सुञातल हुआ, उहो कामरेड नाज़िश हो, इमाम अली नाज़िश, कामरेड अज़ीज़ सलाम बुखारी साहब। अज़ीज़ सलाम बुखारी बि कम्युनिस्ट पार्टी में हो? ऐं पोइ जेको पाण में प्रो चाइना प्रो मास्को, हू त प्रो चाइना थियो न। हा। त पर हो वॾो नालो ऐं आउं मिलियो हुउसि, बल्कि इहो आउं त हुनजे आख़िरी रस्मनि में बि शरीक थियो हुउसि, ठंडे जाम में। हा। अच्छा। त हू साईं हैदर अली जे घर वठी आया हुन बॉडी हैदराबाद में, हैदर अली लगारी। बराबरि त ऐं प्लस जेको इमेज उन तौर ते उभरियो पियो उहो जाम जन इहो चयो बि त भई असीं कम्युनिस्ट आहियूं। प्रोफेसर जो हिकिड़ो तनज़ीमी तौर ते इहे सभु मामला ॾिसणु, इंटेलेक्चुअली ऐं जेके पार्टी पॉलिसी वग़ैरह वग़ैरह इन तौर ते हुनजो
उन्हनि सां गॾु डील केरु कंदो हो? इमाम अली नाज़िर साहब ऐं अज़ीज़ सलाम वारा, कंहिंसां? प्रोफेसर जमाल जी लेवल ते? ॾिस न, हीअ त ज़ाहिर आहे पोइ पोलिट ब्यूरो, हा, उनखां पोइ हुनजी सेंट्रल कमेटी त उहो हूंदी। त प्रोफेसर हाणे एग्ज़ैक्टली त उन वक़्तु जो त इहो सभु छा चवंदा आहिनि त हिकिड़ो पार्टी जो पंहिंजो आयरन डिसिप्लिन, त उन में मूंखे ख़बर न आहे त प्रोफेसर कहिड़े पीरियड खां छा पोलिट हुयो? ब्यूरो में छा हुयो, पर जीअं हू कंदो हो तंहिं में इहो हो त ही आहे पोलिट ब्यूरो में। ठीकु थियो। हाणे जाम साहब बहसियत लीडर वधंदो थो वञे, उनजी मेरिट्स कहिड़ियूं आहिनि? मेरिट्स कहिड़ियूं आहिनि? जाम जूं जाम जी हिकिड़ी हिकिड़ो त हुनखे ॿाराड़ी जो ख़बर आहे, शहर में बि ख़बर अथसि, ॿियो पढ़ियल आहे। हा, ऐं उन में ॿी जेका शइ हुई उहा इहा आहे त ही जंहिं माण्हू सां मिलंदो हो हुन सां जेकॾहिं ॻाल्हायईं या तकरीर कयईं या छा, त उनमें वॾी मोटिवेशन इंस्पायर कंदो हो इंस्पायर कंदो। अच्छा, ऐं इतफ़ाक़ सां उन ज़माने पाण वटि हिकिड़ो को बि अहिड़े तरीक़े सां कमिटेड माण्हू जेको पाण अहिड़ी लाइफ रहे पियो जंहिंजो को बि लाइफ स्टाइल में को डबल स्टैंडर्ड कोन्हे, सभिनी साम्हूं आहे, नुमाइश बि कान्हे। हा, सो मच सो जो तव्हां वांगुरु ब्लैक आउट ते लय बि नथो करे। हा, ऐं सो मच सो बि मतिलबु उन में पंहिंजे वॾे हफ़ीज़ कुरैशी चयो हो, चई त अहिड़ो असां लीडर कीअं थो थी सघे जेको प्राइमरी मास्टर जो पुटु आहे जंहिंजी चंपल फाटल आहे, पब्लिक मीटिंग में चयो हुई। पर इहो त ईअं ठीकु आहे, इहो खणी हफ़ीज़ कुरैशी साहब मुंहिंजी बि इलाही न्याज़मंदी रही, इन ते जहिड़ो बि वञी कयो हुउमि। पर अगेन हिकिड़ो हो त हीउ जेको हुयो त भई ही अहिड़ो माण्हू बि आहे, त आउं त हमेशह चवंदो आहियां भई ॿिनि माण्हुनि सिंध में सुञाई ते वाह जी पॉलिटिक्स कई, हिकिड़ो ॼाम, ॿियो हारिसर, सुञाई सफ़ा अणहूंद में अणहूंद। पर उहो डीमेरिट्स कहिड़ा आहिनि जाम जा? डीमेरिट्स छो थो कढाई? छॾियोसि, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। न ॻाल्हाए सघिजे थो। हा, न पर मां इन करे थो चवां त जीअं शयूं क्लियर थींदियूं हलनि। ॾिस न, जाम शयुनि ते ओवर स्ट्रेस कंदो हो, जेको कॾहिं कॾहिं जेके बि मुंहिंजो कैडर आहे उन खे हू इरिटेशन थींदी हुई। ॿी हिकिड़ो त हुनजो ई हुयो, ॿियो जेको हुनजो हुयो त भई जेतिरियूं शयूं हू करे आयो आहे उन खे हू उन ऑर्गेनाइज़ेशन फॉर्म विझी सघे, सहेड़े नथो, सहेड़े न पियो सघे। इहो मतिलबु माना ऑर्गेनाइज़र न हो। हालांकि हू मतिलबु ऑर्गेनाइज़ेशन वारो इलाही शयूं सिखियूं कयूं, ऐं सिंध में जेका पार्टी पोइ बीठी उहो जाम जेई उन ते बीठी, उहो थियो। पर जेतिरो हुन मोटिवेशन मोबिलाइज़ेशन कई हुई उन खे हू कंसोलिडेट न करे सघियो। जेकर उहो करे वञे हा त पोइ त न, इन जो मतिलबु हीअ आहे त जाम साहब नेठो, मिसकीन, ग़रीब परवर, आम माण्हू अणहूंद में बि सभु कुझु करे सघंदड़, पर बेसिक जेको कुझु करे थो उन सॼे खे सहेड़े ऐं ऑर्गेनाइज़ ऐं मैनेज करण वारी जेका अहलियत आहे, उहा जे अहलियत हुते घटि हुई त पार्टी में ॿिया कहिड़ा माण्हू आहे जेके इन खाल खे पूरो कंदा हुआ उन दौर में? ॾिस, इन जो मतिलबु इहो कोन्हे त हुन में इहे न न न न न न ॿिन्ही के न हुयूं, मां ईअं नथो चवां, पर जेतिरो स्टफ हुन क्रिएट कयो उहो त वॾो। छो त जाम साकी साहब जेॾो वॾो थी वियो हा, त उहो सभु कुझु किथे आहे, उहा था चओ न। मां त चवां त पोइ उन सभु कुझु महिनत खे पोइ पार्टी जा कहिड़ा माण्हू कंसोलिडेट कंदा? इन खे जेको उहो त पोइ टुकरनि में थियो। भई हिकिड़ो पार्ट से के एज़ाज़ नज़ीर कयो पए, उन किथे पे कयो? नवाब शाह वारे नवाब शाह जी एरिया में।
हिते रशीद अहमद शाह हो, रशीद शाह साहब रशीद वारा शाह हुआ, साहब हुन पे अली हसन जमाली वारा, हा। ही पंहिंजा अहमद अली अहमद खान जमाली, अहमद खान जमाली। अहमद खान जमाली त पोइ आयो। हम्म, अच्छा, खैरपुर में जेको आहे सो चाचा शाहबाम दुरानी, ऐं हुते डोगर हूंदो, उहो पुराणो SNSF जो हो, बीमार थियो पोइ हुनजी डेथ थी वई। हू ॾाढो भलो माण्हू हो। सखर में जेके हूंदा हुआ उहे बि कॉमरेड हसन हमीदी हुयो, पोइ फैज़ गांगरे बि हुते जॉइन कयो, उहो हुयो। ऐं प्लस पोइ इहो थींदो त भई हितां खां मतिलबु त पार्टी जा जेके मेन लीडर्स हूंदा हुआ उहे महीने में हिकिड़ो दफ़ो चक्कर ॾींदा हुआ, हैदराबाद आया, पोइ नवाब शाह टंडवा पार्टी मीटिंग्स कंदा उन्हनि सभिनी सां। हा, ज़ाहिर आहे। उहो जेको बि कॉमरेड कमु कयो आहे उनखे सॼो समोइण, उनखे कंसॉलिडेट करणु, ऐं सखर बि पोइ जेको बाबा लाड़काणो वग़ैरह वग़ैरह, त उहो हूंदो। पर उन में हिकिड़ी शइ जेका थी त उहो माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी थींदी आहे न केमिस्ट्री, कंहिं सां मिले थी, कंहिं सां नथी मिले। त इलाही सुठा माण्हू जन जी से के सोहेल सांगी बि हुन सां केमिस्ट्री नथी मिले, त उहो बि प्रॉब्लम थिया। उनखे जॾहिं पतो पियो त रिज़ॉल्व कयोसीं, थींदी रही। नवाब शाह तमामु स्ट्रांग यूनिट रहियो पार्टी जो, तमामु, मतिलबु हुनजो एतिरो जो हुनजे हर फ्रंट ते मज़बूत माण्हू हुआ ऐं इलाही सपोर्ट हुई। लिटरेरी फ्रंट हुजे, स्टूडेंट फ्रंट हुजे, पीसेंट फ्रंट हुजे, लेबर फ्रंट हुजे, ऐं सो मच सो हितां खां त उन्हनि इहा जेका प्राइमरी टीचर्स एसोसिएशन आहे इन में बि उतां पार्टी कयो। बम्बरो साहब, अला बख्श बम्बरो, जेको पोइ अॻिते हली इन जो सदर बि थियो, ऐं कमाल जो माण्हू हो। त ईअं मतिलबु त पोइ ईअं हूंदो त हितां खां माण्हू वेंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़, कॾहिं कॉमरेड नाज़िश पियो वञे, कॾहिं डॉक्टर एज़ाज़ नज़ीर पियो वञे, शायदि कुझु मौक़नि ते साईं अज़ीज़ुल्ला वियो। ऐं साईं अज़ीज़ुल्ला केरु आहे? साईं अज़ीज़ुल्ला पुराणो पार्टी जो आहे, नेप में बि रहियो ऐं कराची बेस्ड हुयो, बलूचिस्तान में पार्टी सां कनेक्टेड रहियो। न, अज़ीज़ुल्ला जो को ॿियो नालो आहे? साईं अज़ीज़ुल्ला ई आहे बसि, कुर्द बुर्द न आहे? न न, उर्दू स्पीकिंग। उर्दू स्पीकिंग। अच्छा 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 अच्छा। हू सॼो मतिलबु हू त 50s खां यको हुयो ऐं कमाल जो। हुनजा बार सभु कॉमरेड ई आहिनि हीअं बि। त उहे सभु उन तरीक़े सां हू कंदा हुआ। ऐं बाक़ी जेको लोकली सीनियर लीडर जी रशीद साहबु हुयो नवाब शाह में, हुते खैरपुर में शाह दुरानी हो, साईं बाकर शाह, बाकर शाह पोइ वरी हैदराबाद अची वियो, वरी वापसि वियो, उहो हुयो। सखर में इहो फ़तेह अला उस्मानी, हसन हमीदी, फैज़ गांगरो, शमसुद्दीन शाह हो, ॿिया बि कुझु हूंदा जेके आउं नाला में बि को मिस कंदो हुजां। त ईअं सॼो मतिलबु त हूंदो। ही अवां सभु कुझु कयो था जॾहिं, या जाम साहब इहो सभु कुझु करे थो, त कम्युनिस्ट पार्टी उन दौर में पंहिंजे बनावट, पंहिंजे स्ट्रक्चर में मिडिल क्लास आहे या वर्किंग क्लास आहे? वर्किंग क्लास आहे। वर्किंग क्लास माना उन में मिडिल क्लास जा माण्हू घटि आहिनि, घटि, पर जेके बि आहिनि उहे बि वर्किंग क्लास ते वधीक ख़्यालु था कनि। हा ईअं? हा, ठीकु आहे। पोइ हिन में हिकिड़ो पीरियड आयो जंहिंमें स्टूडेंट विंग में मिडिल क्लास या कुझु मौक़नि ते अपर क्लास। ठीकु आहे। भाई हाणे उहा मिडिल जेका DSF थी ठहे उहा NSF मां थी ठहे न? हा, इहो त असांखे जेल में विझी पोइ कयो। पोइ ठीकु आहे। हिकिड़ो आख़िरी सुवाल थो पुछां, उहो हीअ आहे त सिंध में जाम साकी साहब जे सॼी पॉलिटिक्स जा सिंध जे समाज ते कहिड़ा कहिड़ा असर पिया? ॼणनि इहो हिकिड़ो त माण्हुनि में पढ़ण जो रुझान वधियो हूंदो ऐं ख़ासि करे लेफ्ट ओरिएंटेड किताबनि खे मशहूरी मिली हूंदी। वो त मुंहिंजे ख़्याल में आहिनि, सेकेंडरी आहिनि।
इन खां वधीक जेको पियो उहो आम माण्हुनि ताईं हिकिड़े पार्टी जे लीडर जो वञणु ऐं उते पब्लिक मीटिंग्स करणु ऐं पार्टी मीटिंगूं बि करणु। छो त जॾहिं जाम अंडरग्राउंड हो त मूं जाम सां गॾु 2-3 दफ़ा गॾु दौरो कयो। इन टंडो आदम, पोइ आला, सकरंड, नवाबशाह, खैरपुर, सखर, पनवाकिल, जेकबाबाद, पुलाड़काणू, दादू वग़ैरह वग़ैरह। त उते मतिलबु त मूंखे इहो लॻो त भई ही माण्हू आहिनि ऐं ही माण्हू जाम जी कहिड़ी ॻाल्हि खे हू कनि था पसंदि। त उन में इहो ई त भई हिकिड़ो माण्हू इन हद ताईं जेको हेठि हद ताईं वञे थो, मिले थो, इहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे, इहो काउंट थींदो आहे। या हिते जेके असांजा ही हूंदा हुआ यूनिट 2-टे इन न्यू सईदाबाद में, ॻोठनि में, हिते या हुन पासे सन जे भरिसां कलरी, आमरियन हिते हूंदा हुआ। मतिलबु उहा शइ माण्हुनि खे ॾाढो हू कंदी हुई। ऐं प्लस इहो त भई जाम रहियो आहे त भई ठीकु आहे, हाणे हुते कचहरी थी ॻाल्हि, उनखां पोइ हिकिड़े इनफॉर्मली वेठा आहियूं, हिकिड़ो सोशल कॉन्टेक्ट, इहो जाम जो सोशल कॉन्टेक्ट रखणु ॾाढो इहो इम्पॉर्टेंट आहे, उहो रखंदो। हिकिड़ा माण्हू कम्युनिस्ट पार्टी जा, हिकिड़ो नज़ीर अब्बासी, हिकिड़ो अज़ीज़ सलाम, उन्हनि ॿिन्ही ते पाण ॻाल्हायूं ऐं ॿिन्ही जे बारे में सिंध जे माण्हुनि खे घटि में घटि ख़बर। ठीकु आहे, अरड़ा माण्हू आहे, वॾा माण्हू आहे, भला माण्हू आहे। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण इन्हनि ॿिन्ही ते ॻाल्हायूं था। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं वक़्फ़े खां पोइ असां नाम्यारे साफ़ी सुहेल सांगी सां वरी ॻाल्हाईंदासीं। कामरेड नज़ीर अब्बासी ऐं जनाब अब्दुल अज़ीज़ सलाम बुखारी साहब ते ऐं उन्हनि जे बारे में सिंध जे माण्हुनि खे घटि में घटि ख़बर आहे। असां सां गॾु रहिजो।